नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां खाई ममन में स्टूडेंट्स वेलफेयर ऑर्गेनाइज जे तावन सां मुफ़्त हेपाटाइटिस कैंप लगाई वई है। कैंप में मरीज़नि जी हेपाटाइटिस बी ऐं सी जी स्कैनिंग ऐं वैक्सीन कई वई। इन मौके ते कैंप जे अॻुवाण सफ़दर अब्बास इरफान रज़ा ज़ैन अली ऐं ॿियनि चयो आहे त असां इलाइक़े वासियुनि खे बीमारियुनि खां बचाव लाइ अॻुवाट एहतियाती तदाबीर अपनाइण ऐं शऊर पैदा करण जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कैंपूं लॻाए रहिया आहियूं। छो त माज़ी में जॾहिं सिहत खाते वटि हेपाटाइटिस जो को बि प्रोग्राम ई न हो, उन वक़्तु हितां जे ॻोठाण में हेपाटाइटिस जा केतिरा ई केस साम्हूं आया हुआ, जंहिं जे ख़ात्मे लाइ असां पंहिंजी मदद पाण तहत ॻोठाण जी स्कैनिंग ऐं वैक्सीन कराई हुई। पर हाणे सिहत खाते वटि हेपाटाइटिस जो प्रोग्राम मौजूदु आहे। इन भेरे ॻोठ वासियुनि जी हिफ़ाज़त लाइ कैंप लॻाए रहिया आहियूं, जंहिंमें सिहत खाते नौशरो फेरोज़ पिणु भरपूर सहकार कयो आहे, जंहिंमें DHO नौशरो फेरोज़ डॉक्टर सिकंदर अली कलोड़ो, डॉक्टर खादिम हुसैन मंगरियो, डॉक्टर नूर हसन मोरो जो वॾो किरदार आहे। अॻुवाण चयो त असांजी कोशिशि आहे त असां पंहिंजे ॻोठ तोड़े इलाइक़े खे वबाई बीमारियुनि खां बचायूं। जेकॾहिं हर माण्हू पंहिंजी ज़िंदगी जी हिफ़ाज़त कंदो त पूरो मुआशिरो बीमारियुनि खां महफ़ूज़ थी वेंदो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।